नाज़रीन, जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। हिन वक़्तु मदेजी में मुख़्तलिफ़ अंदाज़ में आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पारां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत ऐं अक़ीदत जो इज़हार कयो पियो वञे ऐं रैलियूं कढियूं पियूं वञनि। इन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे मोहम्मद अयाज़ सुमरो। जी अयाज़, कहिड़ो जोश ऐं जज़्बो ॾिसो पिया ऐं आशिक़ाने रसूल कहिड़े अंदाज़ में आकाए दो जहां सां मोहब्बत जो इज़हार करे रहिया आहिनि? जी बिल्कुल, पूरे मुल्क जी जश्न मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सिलसिलो जारी है। उन सां गॾु मदेजी में भी जो साईं बोदले शाह जी उतां खां रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे शाही बाज़ार सखल लारकान रोड स्टेशन रोड ते पहुती, जेका पज़ीर तौर जेको आहे सो साईं थींदे साईं बोदले शाह जी उतां खां वापसि थींदे जेको आहे सो वाहिद बख़्श सुमर जे जेको आहे सो सेलिया ते मौजूदु थींदी। उन सां गॾु उते जेको आहे लंगर पिणु तक़सीम करणो वेंदो ऐं उन सां गॾु हिन रैलीअ में जेके शहरी तोणी आसपास जे इलाइक़े जे रवासी भी हिन में रैलीअ में शामिल आहिनि। उन सां गॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकी हिते जेकी सिक्योरिटी जेकी मदेजी पुलिस जा थिया आहिनि उहे तमामु सख़्तु कया विया आहिनि। जी वॾी महिरबानी मोहम्मद अयाज़ सुमरो। तफ़सीलन आगाह करण खां हाणे रुकंदासीं शिकारपुर जो, जिते खानपुर में मौजूदु आहे इमरान अली मंगणहार ऐं असांखे आगाह कंदा वीडियो लिंक ते त उतां जा कहिड़ा मंज़र ॾिसी रहिया आहिनि। जी इमरान, असांखे आगाह कजो त आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पारां कहिड़े अंदाज़ में जो मज़हबी जोश ऐं जज़्बे सां हीउ ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे? सॼी दुनिया जियां अॼु खानपुर में भी जश्न ईद मिलादुल नबी जेको आहे असां जामा मस्जिद खां निकितो आहे, जेको खानपुर जे रवायती रस्तनि खां थींदे ढक रोड शाही बाज़ार ईदगाह रोड खां थींदे वापसी जेको आहे असां जामा मस्जिद में पुॼे थो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे इंतिहाई जेके सख़्तु कया विया आहिनि। मां तव्हांखे टाउन जे हवाले सां ॿुधायां त टाउन में जेको आहे सफ़ाई सुथराई जेके आहे उहा धरम भरम लॻी पई आहे। हिन वक़्त ताईं का सफ़ाई सुथराई जो जेको आहे मरहल उहो सही न कयो वियो आहे। वॾी महिरबानी इमरान मंगणहार असांखे शिकारपुर ऐं खानपुर जी सूरत हाल खां आगाह करण लाइ। हाणे रुकंदासीं असीं गंबट जो, जिते असां सां लाइन ते मौजूदु आहे एहसान अली चांग। जी एहसान, ॿियनि इलाइक़नि जियां गंबट में आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पारां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो जश्न कीअं पियो मल्हायो वञे, कहिड़ा मंज़र पिया ॾिसो? पूरे मुल्क जहाँ गंबर शहर में भी अॼु जश्न ईद मिलाद नबी तमामु एतिराम ऐं अक़ीदत सां मल्हायो पियो वञे। जॾहिं त ॻाल्हि कजे इंतिज़ामिया जी, त इंतिज़ामिया जे हवाले सां जेके सिक्योरिटी जा इंतज़ाम आहिनि उहे तमामु सख़्तु कया विया आहिनि। जॾहिं त गंबर रैली जेका रैली आहे उहा गंबर पीरमाला खां पीछे शफ़क़त हुसैन शाह जी अॻुवाणीअ में गंबर जे नंढनि वॾनि चौकनि खां थींदी भिटाई चौक ते हिन महिल मौजूदु आहे। जॾहिं त हिते भिटाई चौक ते जेके आलम सागुर आहिनि उहे जेके ख़िताब करे रहिया आहिनि ऐं जेको रैलीअ सां हिन महिल जेके माण्हू आहिनि उहे तमामु हिन महिल ख़ुशगवार नज़र पिया अचनि। त माण्हू अॼु पुरजोश नज़र अची रहिया आहिनि ऐं हर तरह ख़ुशी पई अचे जश्न ईद मिलाद नबी सां। जॾहिं माण्हुनि सां असांजी ॻाल्हि ॿोल कई त उन्हनि जो इहो ई चवणो हो त अॼु हिन ॾिहाड़े खे असां ईद वांगुरु महसूसु कंदा आहियूं ऐं ईद खां वधीक ई जेको आहे असांजे लाइ ॾिहाड़ो आहे ऐं हर तरफ़ जेको आहे जश्न ईद मिलाद जा जेके नारा आहिनि उहे गूंजी रहिया आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु एहसान अली चांग, काश न्यूज़ गंबट। 12 रबीउल अव्वल जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशियुनि जो सिलसिलो जारी आहे। आशिक़ाने रसूल मुख़्तलिफ़ अंदाज़ में ही ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहिनि। ही तसलसल जारी आहे। हिन वक़्त ताईं जे सेगमेंट में ॾींदा इजाज़त पंहिंजे मेज़बान बरकत बलोच खे। अल्लाह हाफ़िज़।